بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। لم يكن الذين كفروا من أهل الكتاب والمشركين منفكين حتى تأتيهم البينة। अहले किताब यानी यहूदी नसारा ऐं मुशरिक यानी बुत परस्त पंहिंजे मज़हब खे छॾींदड़ न हुआ एसि ताईं जो उन्हनि वटि वाज़े दलील न अचे। रसूल मिन अल्लाह यतलू सुहुफन मुतहरा यानी उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको उन्हनि ते पाक सहीफ़ा पढ़े थो। फीहा कुतुबुन क़य्यिमा उन्हनि में इंसाफ वारी लिखत आहे। वमा तफर्रक़ الذين اوتوا الكتاب الا من بعد ما جاءتهم البينة ऐं न फ़िरक़ा बंदी कई अहल किताब मगर उन खां पोइ जो उन्हनि वटि वाज़ेह दलील पहुता। وما أمروا إلا ليعبدوا الله مخلصين له الدين حنفاء ويقيموا الصلاة ويؤتوا الزكاة وذلك دين القيمة। ऐं उन्हनि खे न हुकुम कयो वियो मगर उहो त उहे ख़ालिस अक़ीदे सां अल्लाह ताला जी इबादत कनि ॿियनि दीननि खे छॾे फ़क़ति दीन इस्लाम ॾांहुं माइल हुजनि ऐं निमाज़ पढ़नि ऐं ज़कात ॾियनि ऐं इहो दीन सिधो दीन आहे। إن الذين كفروا من أهل الكتاب والمشركين في نار جهنم خالدين فيها أولئك هم شر البرية। बेशक जिन माण्हू कुफ़र कयो अहले किताब मां ऐं मुशरिकनि मां इहे सभु हमेशह जहन्नम जी बाहि में हूंदा उहे ई समूरी मख़लूक खां वधीक ख़राब आहिनि। إن الذين آمنوا وعملوا الصالحات أولئك هم خير البرية। बेशक जिन माण्हू ईमान आंदो ऐं अमल साले कया उहे ई समूरी मख़लूक खां वधीक बहितर आहिनि। جزاؤهم عند ربهم جنات عدن تجري من تحتها الأنهار خالدين فيها أبدا رضي الله عنهم ورضوا عنه ذلك لمن خشي ربه। उन्हनि जी जज़ा उन्हनि जे रब वटि आहे उहे बाग़नि में रहंदा जिन जे हेठां नहरूं वहंदियूं उहे हमेशह उन ई में रहंदा। अल्लाह ताला उन्हनि खां राज़ी थियो ऐं उहे उन खां राज़ी थिया। इहा जज़ा उन माण्हू जी आहे जेको पंहिंजे रब खां डिॼे थो।